जी नाज़रीन, पूरे आलम इस्लाम वांगुरु ठिकराठो में भी चंड्रो मुहर्रमुल हराम जो ॾिसंदे ई मुख़्तलिफ़ जॻहुनि ते सबीलुनि जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे। शोहदाए करबला खे भेटा पेश करण जे लाइ मुख़्तलिफ़ जॻहुनि ते ठिकराठो जे मुख़्तलिफ़ स्पॉटनि ते जीअं ठिकराठो पनुआकिल रोड आहे, ठिकराठो नागोरो रोड आहे ऐं ठिकराठो खानपुरमल रोड आहे। मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मुख़्तलिफ़ स्पॉट्स ते जेके सबीलूं लॻायूं वेंदियूं आहिनि। अचो त वधीक हितां जे सबीलनि हरण वारनि ऐं आज़ादारनि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। ठिकराठे तरफ़ां इमाम हुसैन लाइ सबील आहे, जेके बि आज़ादार अचनि था उन्हनि जे लाइ असां सबील हई आहे। ये सवाब तमामु घणो न्याज़ नगर बि हिते जाम आहे। असांजी पहिरीं मुहर्रम खां सबील जारी आहे। जे साईं चवां 8 तारीख़ 8 खां साईं 10 ताईं सबील हलंदी, न्याज़ नगर जारी आहिनि। जेको आहे माना हिते जेको मोमिन ईंदो उनखे सबील खणी पीआरण थियो जाम माना भरे अचणु मिठियूं थधियूं सबीलूं माना जारी आहिनि। असांजी इहा ई ख़्वाहिश आहे त असांजा जेके नंढा बि आहिनि उहे बि इन मौला इस्लामी तॾहिं खे हमेशह बरक़रार रखंदा अचनि। आवाज़ ठिकराठे जे सबील शहर में इंशाअल्लाह बहितरीन हले थो, न्याज़ नंगर हले थो, असां खायूं था, आवाम खाए थी पूरी। पहिरीं मुहर्रम जी तारीख़ सबील हलाईंदा ख़ुदा इमाम हसन हुसैन जी वास्ते न्याज़ कंदा नगर कंदा हर शइ कंदा। अल्लाह जी महिरबानी आहे, मालिक जे इमाम हसन हुसैन जा। हितां जे सबीलूं हणंदड़नि ऐं आज़ादारनि ऐं राहगीरनि इहो पैगाम ॾिनो त आलम इस्लाम में जेका पूरी हिकिड़े इस्लाम जे लाइ वॾे में वॾी क़ुर्बानी आहे शोहदाए करबला जी आहे, जंहिंजी यादि खे ताज़ा करण जे लाइ असां हिते सबीलूं हणी सवाबदार आहिनि।